को कम जी ॻाल्हि कई आहे। इहा ॻाल्हि तुंहिंजे हिननि पुटनि खे केरु सम्झाए? अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं वारिस आयो मुंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन चैनल यूट्यूब चैनल ते अवां सभिनी पिणी प्यारनि दोस्तनि खे भलीकार चवां थो, अस्सलाम वालेकुम, भली करे आया, वेलकम कयां थो सभिनी दोस्तनि खे जेके बि मुंहिंजे हिन वीडियो ते, चाहे असांजी जेका बि ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि, चाहे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे, चाहे बलोची हुजे, चाहे सरेकी हुजे, चाहे उर्दू हुजे, चाहे पख्तो हुजे, जेतिरी बि ॿोलियूं असांजे पाकिस्तान में या पूरी दुनिया में जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि, जेके बि दोस्त, उन सभिनीअ खे मां पंहिंजे हिन चैनल में भलीकार कयां थो ऐं वेलकम कयां थो। उन सभिनी दोस्तनि खे, जन दोस्तनि मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट कंदा आहिनि, जेके दोस्त पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजो नालो कमेंट कंदा आहिनि, उन सभिनी दोस्तनि जा लख थोरा लख लाइक, वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जीअं टिकंदा टिड़ंदा रहनि, इहा ई मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ। ऐं मां उन्हनि दोस्तनि जो बि थोराईंदो आहियां जेके दोस्त इन टाइम मुंहिंजो वीडियो ॾिसी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहिनि बि कंदा, बि उन्हनि दोस्तनि जो बि मां निहायत ते दिलि सां शुक्रिया अदा कंदो आहियां। त जेकॾहिं दोस्तो अञा जेकॾहिं अव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो त अञा वधीक तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। ऐं अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजो को रहिजी वियो आहे मुंहिंजे चैनल ते सब्सक्राइब करण खां, त उन दोस्त खे मां गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं बेल वारे बटन खे दॿाए छॾनि, जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुचे ऐं अव्हां खे तमामु बहितरीनु हिकिड़ी अपडेट मौसूलु थिए ऐं अव्हां उन अपडेट मां फ़ाइदो वठी सघो। त हींअर जेका मां अव्हां दोस्तनि ताईं अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां, उहा आहे असांजे सोप सीरियल, सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल दोलाब जी अपडेट अव्हां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां ऐं उमेदु कंदो आहियां त अव्हां उन मुंहिंजी अपडेट मां भरपूर फ़ाइदो हासिलु कंदा हूंदा। ऐं जेके दोस्त रहिजी विया आहिनि उन दोस्तनि खे वरी बि मां इहो गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठनि। ऐं मां उन्हनि दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि जेके दोस्त पंहिंजो नालो लिखण खां किॿाईंदा आहिनि, पंहिंजी ज़ात लिखण खां किॿाईंदा आहिनि या लटाईंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुमि त दोस्तो ईअं ई तालुकात वधंदा आहिनि, ईअं ई प्यारु वधंदो आहे, ईअं अव्हां दोस्तनि जो जेको जेका सपोर्ट आहे, जेको सहकार आहे, मुंहिंजे लाइ तमामु घणो हिकिड़ो एज़ाज़ रखे थी पई ऐं अव्हां मूंखे सपोर्ट कयो था, इहा अव्हां दोस्तनि जी महिरबानी आहे। लख थोरा आहिनि, लख लाइक आहिनि, वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो हींअर असीं अपडेट मां अव्हां दोस्तनि जेका पहुचाइण वारो आहियां, उहा अपडेट आहे जेका अव्हां दोस्तनि खां किस्त नंबर 72 जेका मिस थी वई आहे, 72 किस्त बाबति अव्हां दोस्तनि खे मां अपडेट पहुचाईंदुमि। कंहिं वजह जे करे या लाइट न हूंदी या मोबाइल चार्ज न हूंदो, जेके दोस्त यूट्यूब ते ॾिसण वारा हूंदा उन दोस्तनि वटि जेका मिस थी वई आहे 72 किस्त, या पैकेज न आहे या पैकेज लेट सां करायो, उन्हनि दोस्तनि जे लाइ मां इहा अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां त अव्हां दोस्त उहा उन्हनि खे मां अपडेट पहुचायां। त दोस्तो जेका 72 किस्त जेका हली उन में मीर शाहनवाज़ ख़ान वारा रुस्तम ऐं बादल वारनि वटि पहुचनि था पिया, जिथे उहो ॾाढी कोशिशि करे थो उनखे सम्झाइण जी, रुस्तम वारनि खे सम्झाइण जी वधि में वधि कोशिशि करे थो त तव्हां कीअं बि करे जेको आहे छोकिरी मूंखे वापसि कयो। जेकॾहिं तव्हां छोकिरी मूंखे वापसि न कई ऐं तव्हां मुरादरनि खे वापसि कई त रज़न वारनि जो तव्हांजे मथां झोड़ो थी सघंदो ऐं तव्हां सां दुश्मनी थी वेंदी। जेकॾहिं तव्हां रज़न वारनि खे ॾिनो त मुराद वारनि जी दुश्मनी तव्हां सां थी वेंदी। मां तव्हांजे भले में आहियां, तव्हां मूंखे छोकिरी मूंखे वापसि कयो ऐं जेका मां छोकिरी खे वठी ईंदुमि पोइ वेही करे न तव्हांजो रेज़न वारा तव्हांजो जेको आहे कुझु बिगाड़े सघंदा ऐं न वरी मुराद वारा तव्हांजो कुझु बिगाड़े सघंदा। जंहिं ते रुस्तम वारा कुझु घबराइजी वञनि था ऐं उनजी ॻाल्हि उनखे सम्झ अची वञे थी ऐं उहे जेको आहे रुस्तम अमीर शाहनवाज़ खे ख़ातिरी कराए थो त असांखे 2-3 ॾींहंनि जी मोहलत ॾिए त असीं सोचे पिए ॿुधायूं त पोइ हुनखे पक थी वेंदी आहे त छोकिरी हिननि वटि आहे जेका
मुराद ख़ान वारनि खे बि नथा मञनि ऐं रज़न वारनि खे बि नथा मञनि, शाहनवाज़ ख़ान खे मञनि था त छोकिरी असां वटि आहे, असांखे कुझु मोहलत ॾियो ऐं छोकिरी खे कुझु बि न थिए। जंहिं ते मीर शाहनवाज़ खे चए थो त बाबा मोहलत केतिरी आहे, एतिरे तक देरि थी वेंदी ऐं मां तव्हांखे एतिरी मोहलत नथो ॾेई सघां ऐं अरबुर खूनारेज़ी थींदी, मामला ख़राबु थींदा ऐं ॿिन्हिनि धुरनि खे ठाहिण जी में वधि केतिरे अरसे खां वठी मां हिननि खे पाण में ठाहिण जी कोशिशि कयां थो त बि ही ठहनि नथा। ऐं दोस्तो इहा जेका दुश्मनी हले थी पई, इहा दुश्मनी केसि ताईं हलंदी उन में तव्हां अवां बि जेको आहे अंदाज़ो लॻाए सघो था। ऐं ॿिए पासे मीर मंसूर ख़ान जेको जेल में बीठल आहे, उते जेको उनजो जेके आहिनि गार्ड उहे पहुची वञनि था ऐं उन्हनि खे हिदायत करे थो त तव्हां जेको आहे पंहिंजो हिकु पासे हिकु साइड थी वञो, मूं जहिड़े सचे माण्हू खे उन्हनि जेको आहे जेल मारे छॾियो त तव्हां कहिड़े बाग़ जी मूली आहियो ऐं तव्हां बि जेको आहे हेॾां होॾां निकिरी वञो। जिते उहे ऐं उनजा गार्ड ऐं जेके उन जा आहिनि सोल्जर उहे हिमत ॿधी बीठा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि त असीं अव्हांखे अकेलो केॾांहुं कोन छॾे वेंदासूं ऐं असां मरदे दम तक अव्हां जा साथ न ॿिए पासे अम्मा साहिण पंहिंजे जेको आहे हैदर वारनि खे हिदायत कंदी आहे त जेके हीअ आहिनि जियाला, इन जियालनि खे हिननि जी मानी टिकी ॾियो ऐं हिननि जो वधि में वधि ख़्यालु कयो ऐं हिन पार्टी खे ख़तमु न कंदासीं ऐं पार्टी खे अॻिते हलाईंदासीं। छो त हिन टाइम जेको आहे पार्टी जी जेका रुकन आहे, जेके पार्टी जी जेकी वॾी आहे उहा अम्मा साहिण आहे। अम्मा साहिण जेकॾहिं पार्टी ईअं ख़तमु थी वेंदी त बाबा साईं होॾां मंसूर ख़ान जेल में वियल आहे, तीअं पार्टी जो नाओ निशान ख़तमु थी वञे। असां नथा चाहियूं त पार्टी खे ख़तमु कयो वञे। ऐं ॿिए पासे जेको आहे रेज़न वारा ऐं जेको आहे मिठू खे पकड़ी बीठा हूंदा आहिनि, मिठू खां पुछंदा आहिनि त तूं हिते छो आहीं, छा लाइ आहीं, जंहिंजे करे मिठू चवंदो आहे त मां हिते सब्जी खपाइण आयो हुउसि, जंहिंजे करे हू उनखे ॾाढो दाबा ऐं कुटींदा आहिनि ककर वारा ऐं उनखे चवंदा आहिनि त ॿिए भरे हेॾां न अच, त हू चवंदा आहिनि ककर चवंदो आहे त हीअ आहे अदा मुराद ख़ान वारनि जो ख़बरी आहे, जेको ख़बरूं हस्ते हुन ते पहुचाए थो, मखबरी करे थो, जंहिंजे करे रेज़र अची हुनखे चए थो त जेकॾहिं तूं मुराद वारनि जी असां ताईं ख़बर पहुचाईंदे त तोखे असां पूरे ॻोठ में सब्जी खपाइण ॾींदासीं, न त तोखे हितां जेको आहे ज़िंदा ई ज़मीन में दफ़न करे छॾींदा। जंहिंजे करे मिठू उन्हनि खे वैदो वचन करे ईंदो आहे ऐं चवंदो आहे त मां कीअं बि करे जेका बि अपडेट हूंदी उन्हनि जी मां अव्हां ताईं उहा ख़बर पहुचाईंदुसि ऐं मां तव्हां सां दुश्मनी करे बि न कंदुसि। जंहिंजे करे ककर चवंदो आहे दादा हिन ते कहिड़ो भरोसो करे जो, चए त मां केॾांहुं वेंदुसि, मां हिते आहियां, मुंहिंजी कहिड़ी औकात आहे। ईअं मिठू हुतां जान छॾाए ईंदो आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे अली ऐं पीरल पाण में सोचींदा आहिनि त जेकॾहिं कूंज खे वापसि न करे सघियासीं त मां जेको आहे कमदार जी जेका भेण आहे मोलू वारनि जी, उन्हनि जी भेण सां मां शादी करणु चाहियां थो। ऐं पीरल चए थो त मां मिठू वारनि जी भेण सां शादी करणु चाहियां। ॿिए पासे जेको आहे सोडल जो पीउ जेको आहे गामण उहो क़ाबिल उहो चए थो हुनखे त सोडल खे त तूं शादी कर, मां जेको आहे हेॾां कमदार जी भेण बि आहे, ॿिए पासे मिठू वारनि जी भेण बि आहे, जंहिं ते तूं हथु रंगे ते इन्हनि मां जेका तोखे पसंदि अचे उन तोसां शादी करायूं। त हुन ते सोडल चए थो त मुंहिंजी जेका मंग आहे उहा आहे गुलपरी, मां मरदे दम ताईं गुलपरी खे कीअं बि करे नथो छॾे सघां, मां उन्हनि खे हासिलु कंदुसि, तव्हां उनखे कढण जी कोशिशि कंदुसि। जीअं मूं अली खे हुतां कढियो आहे हिनखे बि मां गुलपरी खे बि हुतां कढण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। ऐं ॿिए पासे जेको आहे मुराद वारा ऐं पीरल ऐं अली वारा राति जो उते निकिरंदा आहिनि कूंज खे छॾाइण जेको प्रोग्राम कंदा आहिनि, राति जो देरि सां निकिरंदा आहिनि। हुते पहुचंदे जी ॾींहुं थी वेंदो आहे ऐं ॾींहं में हू वरी साॻो घरु वापसि ईंदा आहिनि, छो त हू चौकी हुते ॾियनि था बीठा हूंदा। ऐं ॿिए पासे रुस्तम बि होशियारु थी वेंदो आहे त केॾी महिल बि मुराद ऐं राज़न वारा हिते हमलो करनि ऐं पंहिंजनि माण्हुनि खे चौकीअ लाइ जेको आहे ख़बरदार होशियारु करे छॾींदो आहे। त इहा हुई पूरे ड्रामे जी अपडेट आहे। इन ड्रामे में जेको अकरम ऐं हालार ऐं सालार वारनि जो जेको जहिड़ो आहे, जंहिं ते हुननि जो उनखे पीउ सम्झाइण जी कोशिशि करे थो त तव्हां अकरम वारनि सां जेको जहिड़ो आहे इन्हनि खे हाणे एक्सेप्ट कयो ऐं जेका आहे हालार जी जेका घरवारी आहे उहा हिनखे वापसि कोन वठी ईंदो ऐं हिननि सां जेको आहे पाण में ॿधी कयो, एको कयो, मुहबत कयो, ख़ुलूस कयो। इहो 72 क़िस्त जेको आहे अपडेट। ऐं ॿिए पासे जेको वकार आहे उहो बि मोरू खे चए थो त मां अदा मुंहिंजी शादी करा, जंहिं ते उहो चए थो तुंहिंजी शादी किथे कराए, चए थो त मिठू वारनि जी जेके भेण आहे मुंहिंजी हुन सां शादी करा। मिठू जी भेण ते सभिनी जी अखि रखियलु आहे, होॾां पीरल जी बि अखि आहे, हेॾां सोडल वारनि जी जेका क़ाबिल आहे उनजी बि आहे अखि। हाणे पूरे
पूरे ड्रामे में इहो ई जेको आहे पोइ 72 क़िस्त जेका हली उन में इहा पूरी अपडेट अवां दोस्तनि ते मूं पहुचाई। मां उमीद कयां थो त मुंहिंजी हिन पूरी अपडेट मां अव्हांखे बहितर खां बहितर जेको आहे रहनुमाई हासिलु थी हूंदी। त दोस्तो वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। ऐं ओसियत ताईं मां अव्हां दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदो रहंदो आहियां त पंहिंजे बचड़नि जो, पंहिंजे नियाणियुनि जो, पंहिंजे पाड़े वारनि जो, पंहिंजे औलाद जो ख़्यालु रखंदा करो। पंहिंजी नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो, पंहिंजे बचड़नि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो ऐं पंहिंजे ॿारनि में शऊर पैदा कयो। 5 वक़्त निमाज़ जमायत सां पढ़ंदा कयो ऐं जेको आहे पंहिंजे वॾड़नि जो बि अदब कंदा कयो, नंढड़नि ते शफ़क़त जो हथु फेरींदा कयो ऐं हमेशह मोहबतूं मोटींदा करो, पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा करो ऐं जुदा न फिदा। हमेशह चवंदो आहियां पाकिस्तान ज़िंदाबाद, जीए लतीफ़, जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंधिया मारवाड़ा, जीए सिंध में रहंदड़ असांजी ही सिंधी ॿोली सदाईं आबाद रहे। हमेशह मोहबतूं वंडो, मोहबतूं क़ाइमु रखो ऐं पंहिंजे जेके दोस्त जन दोस्तनि मूंखे नाला लिखिया आहिनि, सोरियुनि जा मां नाला न पढ़ी सघियो आहियां कुझु मसरूफ़िया जे करे। उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जेके दोस्त रहिजी विया आहिनि, हिकु त असांजो नज़ीर अहमद भाउ, हुनजो नालो यादि आहे, असगर अली त हमेशह हुनजो नालो मूंखे यादि हूंदो आहे। ऐं काफ़ी टाइम खां जेको आहे मुस्तफ़ा जावरी साहब उहो नथो करे, हयात ख़ान नथो करे, काफ़ी ॿिया दोस्त आहिनि जेके अञा ताईं उन्हनि कमेंट न कया आहिनि ऐं जन कया आहिनि। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख तोरा लख लाइ कलाकार ख़ुशि जो आबाद हुजो। हमेशह ख़ुशियूं मानो, मोहबतूं मानो। पाकिस्तान ज़िंदाबाद, जीए लतीफ़, जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंध में जा मारवाड़ा, जीए सिंधी भाउ, जीए असांजी सिंधी ॿोली। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां अव्हां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन चैनल यूट्यूब चैनल ते अव्हां सभिनी पिणी प्यारनि दोस्तनि खे भलीकार चवां थो। अस्सलाम वालेकुम, भली करे आया, वेलकम कयां थो सभिनी दोस्तनि खे जेके बि मुंहिंजे हिन वीडियो ते, चाहे असांजी जेका बि ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि, चाहे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे, चाहे बलोची हुजे, चाहे सरेकी हुजे, चाहे उर्दू हुजे, चाहे पख्तो हुजे, जेतिरी बि ॿोलियूं असांजे पाकिस्तान में या पूरी दुनिया में जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि, जेके बि दोस्त, उन सभिनीअ खे मां पंहिंजे हिन चैनल में भलीकार कयां थो ऐं वेलकम कयां थो। उन सभिनी दोस्तनि खे, जन दोस्तनि मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट कंदा आहिनि, जेके दोस्त पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजो नालो कमेंट कंदा आहिनि, उन सभिनी दोस्तनि जा लख तोरा लख लाइक, वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जीअं टिकंदा टिड़ंदा रहनि, इहा ई मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ। ऐं मां उन्हनि दोस्तनि जो बि थोराईंदो आहियां जेके दोस्त इन टाइम मुंहिंजो वीडियो ॾिसी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहिनि बि कंदा बि, उन्हनि दोस्तनि जो बि मां निहायत ते दिलि सां शुक्रिया अदा कंदो आहियां। त जेकॾहिं दोस्तो अञा जेकॾहिं अव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो त अञा वधीक तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। ऐं अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजो को रहिजी वियो आहे मुंहिंजे चैनल ते सब्सक्राइब करण खां, त उन दोस्त खे मां गुज़ारिश कंदुसि त जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं बेल वारे बटन खे दॿाए छॾनि, जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुचे ऐं अव्हांखे तमामु बहितरीनु हिकिड़ी अपडेट मौसूलु थिए ऐं अव्हां उन अपडेट मां फ़ाइदो वठी सघो। त हींअर जेका मां अव्हां दोस्तनि ताईं अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां, उहा आहे असांजे सोप सीरियल, सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल दोलाब जी अपडेट अव्हां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां ऐं उमेदु कंदो आहियां त अव्हां उन मुंहिंजी अपडेट मां भरपूर फ़ाइदो हासिलु कंदा हूंदा। ऐं जेके दोस्त रहिजी विया आहिनि उन दोस्तनि खे वरी बि मां इहो गुज़ारिश कंदुसि त जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठनि। ऐं मां उन्हनि दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि जेके दोस्त पंहिंजो नालो लिखण खां किॿाईंदा आहिनि, पंहिंजी ज़ात लिखण खां किॿाईंदा आहिनि या लटाईंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुमि त दोस्तो ईअं ई तालुकात वधंदा आहिनि, ईअं ई प्यारु वधंदो आहे, ईअं अव्हां दोस्तनि जो जेको
जेका सपोर्ट आहे, जेको सहकार आहे, मुंहिंजे लाइ तमामु घणो हिकिड़ो एज़ाज़ रखे थी पई ऐं अवां मूंखे सपोर्ट कयो था। इहा अवां दोस्तनि जी महिरबानी आहे। लख थोरा आहिनि, लख लाइक आहिनि, वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो हींअर असीं अपडेट मां अवां दोस्तनि जेका पहुचाइण वारो आहियां, उहा अपडेट आहे जेका अवां दोस्तनि खां किस्त नंबर 72 जेका मिस थी वई आहे, 72 किस्त बाबति अवां दोस्तनि खे मां अपडेट पहुचाईंदुमि। कंहिं वजह जे करे या लाइट न हूंदी या मोबाइल चार्ज न हूंदो, जेके दोस्त यूट्यूब ते ॾिसण वारा हूंदा उन दोस्तनि वटि जेका मिस थी वई आहे 72 किस्त, या पैकेज न आहे या पैकेज लेट सां करायो, उन्हनि दोस्तनि जे लाइ मां इहा अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां त अवां दोस्त उहा उन्हनि खे मां अपडेट पहुचायां। त दोस्तो जेका 72 किस्त जेका हली, उन में मीर शाहनवाज़ ख़ान वारा रुस्तम ऐं बादल वारनि वटि पहुचनि था पिया, जिथे उहो ॾाढी कोशिशि करे थो उनखे सम्झाइण जी, रुस्तम वारनि खे सम्झाइण जी वधि में वधि कोशिशि करे थो त तव्हां कीअं बि करे जेको आहे छोकिरी मूंखे वापसि कयो। जेकॾहिं तव्हां छोकिरी मूंखे वापसि न कई ऐं तव्हां मुराद वारनि खे वापसि कई त रज़न वारनि जो तव्हांजे मथां झोड़ो थी सघंदो ऐं तव्हां सां दुश्मनी थी वेंदी। जेकॾहिं तव्हां मुराद रज़न वारनि खे ॾिनो त मुराद वारनि जी दुश्मनी तव्हां सां थी वेंदी। मां तव्हांजे भले में आहियां, तव्हां मूंखे छोकिरी मूंखे वापसि कयो ऐं जेका मां छोकिरी खे वठी ईंदुमि पोइ वेही करे न तव्हांजो रेज़न वारा तव्हांजो जेको आहे कुझु बिगाड़े सघंदा ऐं न वरी मुराद वारा तव्हांजो कुझु बिगाड़े सघंदा। जंहिं ते रुस्तम वारा कुझु घबराइजी वञनि था ऐं हुनजी ॻाल्हि उनखे सम्झ अची वञे थी ऐं उहे जेको आहे रुस्तम अमीर शाहनवाज़ खे ख़ातिरी कराए थो त असांखे 2-3 ॾींहंनि जी मोहलत ॾे त असीं सोचे पिए ॿुधायूं त पोइ हुनखे पक थी वेंदी आहे त छोकिरी हिननि वटि आहे जेका मुराद ख़ान वारनि खे बि नथा मञनि ऐं रज़न वारनि खे बि नथा मञनि, शाहनवाज़ ख़ान खे मञनि था त छोकिरी असां वटि आहे, असांखे कुझु मोहलत ॾियो ऐं छोकिरी खे कुझु बि न थिए। जंहिं ते मीर शाहनवाज़ खे चए थो त बाबा मोहलत केतिरी आहे, एतिरे तक देरि थी वेंदी ऐं मां तव्हांखे एतिरी मोहलत नथो ॾेई सघां ऐं अरबुर खूनारेज़ी थींदी, मामला ख़राबु थींदा ऐं ॿिन्हिनि धुरनि खे ठाहिण जी में वधि केतिरे अरसे खां वठी मां हिननि खे पाण में ठाहिण जी कोशिशि कयां थो त बि ही ठहनि नथा। ऐं दोस्तो इहा जेका दुश्मनी हले थी पई, इहा दुश्मनी केसि ताईं हलंदी उन में तव्हां अवां बि जेको आहे अंदाज़ो लॻाए सघो था। ऐं ॿिए पासे मीर मंसूर ख़ान जेको जेल में बीठल आहे, उते जेको उनजे जेके आहिनि गार्ड उहे पहुची वञनि था ऐं उन्हनि खे हिदायत करे थो त तव्हां जेको आहे पंहिंजो हिकु पासे हिकु साइड थी वञो। मूं जहिड़े सचे माण्हू खे हुननि जेको आहे जेल मारे छॾियो त तव्हां कहिड़े बाग़ जी मूली आहियो ऐं तव्हां बि जेको आहे हेॾां होॾां निकिरी वञो। जिते उहे ऐं उनजा गार्ड ऐं जेके उन जा आहिनि सोल्जर उहे हिमत ॿधी बीठा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि त असीं अव्हांखे अकेलो केॾांहुं कोन छॾे वेंदासूं ऐं असां मरदे दम तक अव्हां जा साथ न ॿिए पासे अम्मा साहिब पंहिंजे जेको आहे हैदर वारनि खे हिदायत कंदी आहे त जेके हीअ आहिनि जियाला, इन जियालनि खे हिननि जी मानी टिकी ॾियो ऐं हिननि जो वधि में वधि ख़्यालु कयो ऐं हिन पार्टी खे ख़तमु न कंदासीं ऐं पार्टी खे अॻिते हलाईंदासीं। छो त हिन टाइम जेको आहे पार्टी जी जेका रुकन आहे, जेके पार्टी जी जेकी वॾी आहे उहा अम्मा साहिब आहे। अम्मा साहिब जेकॾहिं पार्टी ईअं ख़तमु थी वेंदी त बाबा साईं होॾा मंसूर ख़ान जेल में वियल आहे, तीअं पार्टी जो नाओ निशान ख़तमु थी वञे। असां नथा चाहियूं त पार्टी खे ख़तमु कयो वञे। ऐं ॿिए पासे जेको आहे रेज़न वारा ऐं जेको आहे मिठू खे पकड़ी बीठा हूंदा आहिनि, मिठू खां पुछंदा आहिनि त तूं हिते छो आहीं, छा लाइ आहीं? जंहिंजे करे मिठू चवंदो आहे त मां हिते सब्जी खपाइण आयो हुउसि, जंहिंजे करे हू उनखे ॾाढो दाबा ऐं कुटींदा आहिनि ककर वारा ऐं उनखे चवंदा आहिनि त ॿिए भरे हेॾा न अच। त हू चवंदा आहिनि, ककर चवंदो आहे त हीअ आहे एदा मुराद ख़ान वारनि जो ख़बरी आहे, जेको ख़बरूं हस्ते हुन ते पहुचाए थो, मखबरी करे थो। जंहिंजे करे रेज़र अची हुनखे चए थो त जेकॾहिं तूं मुराद वारनि जी असां ताईं ख़बर पहुचाईंदे त तोखे असां पूरे ॻोठ में सब्जी खपाइण ॾींदासीं, न त तोखे हितां जेको आहे ज़िंदा ई ज़मीन में दफ़न करे छॾींदा। जंहिंजे करे मिठू उन्हनि खे वैदो वचन करे ईंदो आहे ऐं चवंदो आहे त मां कीअं बि करे जेका बि अपडेट हूंदी उन्हनि जी मां अव्हां ताईं उहा ख़बर पहुचाईंदुसि ऐं मां तव्हां सां दुश्मनी करे बि न कंदुसि। जंहिंजे करे ककर चवंदो आहे दादा हिन ते कहिड़ो भरोसो करे जो, चवंदो मां केॾांहुं वेंदुसि, मां हिते आहियां,
मुंहिंजी कड़ी औकात आहे ईअं मिठो उतां जान छॾाईंदो आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे अली ऐं पीरल पाण में सोचींदा आहिनि त जेकॾहिं कूंज खे वापसि न करे सघियासीं त मां जेको आहे कमदार जी जेका भेण आहे मोलू वारनि जी उन्हनि जी भेण सां मां शादी करणु चाहियां थो। ऐं पीरल चए थो त मां मिठू वारनि जी भेण सां शादी करणु चाहींदुमि। ॿिए पासे जेको आहे सोडल जो पीउ जेको आहे गामण उहो क़ाबिल सोरी क़ाबिल उहो चए थो हुनखे त सोडल खे त तूं शादी कर। मां जेको आहे हेॾां कमदार जी भेण बि आहे ॿिए पासे मिठू वारनि जी भेण बि आहे जंहिं ते तूं हथु रंगे ते इन्हनि मां जेका तोखे पसंदि अचे हुन तोसां शादी करायूं। त हुन ते सोडल चए थो त मुंहिंजी जेका मंग आहे उहा आहे गुल परी। मां मरदे दम ताईं गुल परी खे कीअं बि करे नथो छॾे सघां। मां उहो हुनखे हासिलु कंदुसि उतां हुनखे कढण जी कोशिशि कंदुसि। जीअं मूं अली खे उतां कढियो आहे हिनखे बि मां गुल परी खे बि उतां कढण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। ऐं ॿिए पासे जेको आहे मुराद वारा ऐं पीरल ऐं अली वारा राति जो उते निकिरंदा आहिनि कूंज खे छॾाइण जेको प्रोग्राम कंदा आहिनि। राति जो देरि सां निकिरंदा आहिनि। हुते पहुचंदे जी ॾींहुं थी वेंदो आहे ऐं ॾींहं में हू वरी वापसि वरी साॻो घरु वापसि ईंदा आहिनि छो त हू चौकी हुते ॾियनि था बीठा हूंदा। ऐं ॿिए पासे रुस्तम बि होशियारु थी वेंदो आहे त केॾी महिल बि मुराद ऐं राज़नि वारा हिते हमलो करनि ऐं पंहिंजनि माण्हुनि खे चौकीअ लाइ जेको आहे ख़बरदार होशियारु करे छॾींदो आहे। त इहा हुई पूरे ड्रामे जी अपडेट आहे। इन ड्रामे में जेको अकरम ऐं हालार ऐं सालार वारनि जेको जहिड़ो आहे जंहिं ते हुननि जो उनखे पीउ सम्झाइण जी कोशिशि करे थो त तव्हां अकरम वारनि सां जेको जेको जहिड़ो आहे इन्हनि खे हाणे एक्सेप्ट कयो। ऐं जेका इहा हालार जी जेका घरवारी आहे उहा हिनखे वापसि कोन वठी ईंदो ऐं हिननि सां जेको आहे पाण में ॿधी कयो एको कयो मुहबत कयो ख़ुलूस कयो। इहो 72 क़िस्त जेको आहे अपडेट। ऐं ॿिए पासे जेको वकार आहे उहो बि मोरू खे चए थो त मां अदा मुंहिंजी शादी करा। जंहिं ते उहो चए थो तुंहिंजी शादी किथे कराए। चए थो त मिठू वारनि जी जेके भेण आहे मुंहिंजी हुन सां शादी करा। मिठू जी भेण ते सभिनी जी अखि रखियलु आहे। होॾां पीरल जी बि अखि आहे हेॾां सोडल वारनि जी जेका क़ाबिल आहे हुनजी बि आहे अखि। हाणे पूरे ड्रामे में इहो ई जेको आहे 72 क़िस्त जेका हली हुन में इहा पूरी अपडेट मां दोस्तनि ते मूं पहुचाई। मां उमेद कयां थो त मुंहिंजी हिन पूरी अपडेट मां अव्हांखे बहितर खां बहितर जेको आहे रहनुमाई हासिलु थी हूंदी। त दोस्तो वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। ऐं ओसीअ ताईं मां अव्हां दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदो रहंदो आहियां त पंहिंजे बचड़नि जो पंहिंजे नियाणियुनि जो पंहिंजे पाड़े वारनि जो पंहिंजे औलाद जो ख़्यालु रखंदा करो। पंहिंजी नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो। पंहिंजे बचड़नि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो ऐं पंहिंजे ॿारनि में शऊर पैदा कयो। 5 वक़्त निमाज़ जमायत सां पढ़ंदा कयो। ऐं जेको आहे पंहिंजे वॾड़नि जो बि अदब कंदा कयो। नंढड़नि ते शफ़क़त जो हथु फेरींदा कयो ऐं हमेशह मोहबतूं मोटींदा करो। पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा करो ऐं जुदा न फिदा। हमेशह चवंदो आहियां पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए लतीफ़ जी नगरी जीए सिंधी मारवाड़ा जीए सिंध में रहंदड़ असांजी ही सिंधी ॿोली सदाईं आबाद रहे। हमेशह मोहबतूं वंडो मोहबतूं क़ाइमु रखो। ऐं पंहिंजे जेके दोस्त जन दोस्तनि मूंखे नाला लिखिया आहिनि सोरियुनि जा मां नाला न पढ़ी सघियो आहियां कुझु मसरूफ़िया जे करे। उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जेके दोस्त रहिजी विया आहिनि। हिकु त असांजो नज़ीर अहमद भाउ हुनजो नालो यादि आहे। असगर अली त हमेशह हुनजो नालो मूंखे यादि हूंदो आहे। ऐं काफ़ी टाइम खां जेको आहे मुस्तफ़ा जावरी साहब उहो नथो करे। हयात ख़ान नथो करे। काफ़ी ॿिया दोस्त आहिनि जेके अञा ताईं हुननि कमेंट न कया आहिनि ऐं जन कया आहिनि। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख तोरा लख लाइ कलाकार ख़ुशियूं जो आबाद हुजो। हमेशह ख़ुशियूं मानो मोहबतूं मानो। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए लतीफ़ जी नगरी जीए सिंध में जा मारवाड़ा जीए सिंधी भाउ जीए असांजी सिंधी ॿोली। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।